इनखे चइबो आहे इंसानियत। पंहिंजा त पंहिंजा माण्हू चवंदा त ॿाहिरनि जे लाइ आदुल हुयो। हिकु दफ़ा हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु वेठो आहे, माई आई हिकिड़ी साहब जे मजमे जे अंदरि वेठो आहे। माई खणी आई हिकिड़ो नंढड़ो ॿारु खणी करे हज़रत उमर साईं जी झोली में उछलाई। ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो। वठि उमर पंहिंजो पोटो संभाल। छा वठि उमर पंहिंजो पोटो संभाल। हज़रत उमर रज़ी अलाह ताला परेशान थी विया, चवे छा थी, छा मसइलो आहे? हज़रत उमर साईं जो भेण छा मसइलो आहे, कंहिंजो पोटो आहे, हे केरु आहे, छा आहे? चए तुंहिंजो जेको फलाणो पुटु आहे न, उन मूंसां गुनाह कयो आहे जंहिंजो नतीजो हीउ ॿारु आहे। पहिरियों त मां ख़ुदकुशी कयां पई, पोइ मां सचुमि त ख़ुदकुशी करणु हराम आहे, पर जेकॾहिं ख़ुदकुशी कयां थी त हे ॿारु जेको मुंहिंजे पेट जे अंदरि आहे इहो बि मरी वेंदो। मां पाण बि गुनाह कयां, वरी ॿारु बि मासूम मारियां, पोइ मां दिलि में इरादो कयुमि हिन ॿार खे ॼणे मालिकनि जे हवाले कयां, पोइ मूंखे जीअं सम्झ में अचे कयां। हज़रत उमर साईं जी ज़मीन पेरनि मां ज़मीन निकिरी वई। चईं हिते जो हिते सभिनी खे जिन खे विहारियो, हिन औरत खे हिते विहारियो। हज़रत उमर उथिया जलाल जे अंदरि, कावड़ ऐं गुस्से जे अंदरि, बेइंतहा गुस्से जे अंदरि उथिया विया। हज़रत उमर साईं जो पुटु घर में वेठो मानी खाए पियो। जीअं विया तीअं हज़रत उमर साईं हुनजी ॻिची मां पकितो। चईं ॾे हाल अहवाल, फलाणी औरत खे सुञाणे थो? चई हा बाबा। चए फलाणे तूं यहूदी जे बाग़ में वएं? चए हा बाबा। चए तो शराब इस्तेमालु कयो? चए हा बाबा। मां हुनजी तौबा ऐं इस्तिग़फ़ार कई आहे। चए तो शराब जे नशे में फलाणे औरत सां तो ज़िना कई आहे? चए हा मां इन जी बि तौबा। चए इन जी तौबा ऐं इस्तिग़फ़ार न थींदी। इन जी इस्लामी कानून जे मुताबिक़ सज़ा रखियलु आहे, सज़ा। अज़ानियत वज़ानी फजलिदू कुल्ल वाहिद मिनहुमा मिअत जल्द। मर्द ऐं औरत जेकॾहिं उन मां को माण्हू ज़िना करे त उनखे 100 कोड़ा लॻाया वेंदा। घणा कोड़ा लॻाया वेंदा? इहो इस्लामी हुकुम आहे, क़ुर जे अंदरि मौजूदु आहे। इहो तौबा इस्तिग़फ़ार सां न थींदो, इहो सज़ा सां थींदो। हज़रत उमर साईं हुनखे वानी जो गिरह वात में आहे, पंहिंजे पुट खे ॻिची खां गेलियूं थो अचे। सभु माण्हू वेठा आहिनि। हज़रत उमर साईं हुनखे सॾु कयो जलाद खे, जेको कोड़ा लॻाइण वारो। चई बिस्मिल्लाह करे कोड़ा खणी हिनखे 100 कोड़ा लॻाए। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, आम माण्हू खे जेके कोड़ा हणंदो आहे न, अमीरुल मोमिनीन जे पुट खे हुनखां थोरो ज़बरा कोड़ा हणिजा, ताकी दुनिया वारनि खे ख़बर पए त ॿियनि जे लाइ त अञा नरमी आहे, पर पंहिंजनि जे लाइ का बि नरमी कंहिं बि क़िस्म जी न आहे। कोड़ा लॻाए थो पियो, जॾहिं 60 कोड़ा हुनखे लॻा, सफ़ा हमरा पूरो थी वियो, सफ़ा बेहाल थी। तॾहिं कुझु साहब इकराम मशवरो ॾिनो हज़रत उमर साईं खे। इज़ालतुल खुफ़ा शाह वलीउल्लाह मुहद्दिस ज़ैलवी रहमतुल्लाह अलैह जो ज़बरदस्त किताब आहे, जंहिंमें ख़िलाफ़त राशिद जे निज़ाम ते हुन ॻाल्हायो आहे, साहब इकराम जे मनाक़िब ते हुन ॻाल्हायो। हुन में इहो वाक़ियो बयानु फ़रमाए अथऊं, जॾहिं आयूं त 60 कोड़नि खां पोइ सफ़ा पूरो थी वियो। कोड़ा बि इंतिहाई ख़तरनाक हुया। तॾहिं कुझु साहब मशवरो ॾिनो, साईं सज़ा मुअख़र बि थी सघे थी, 60 लॻाइनि 40, वरी थोरो साहु पटे सुभाणे तव्हां लॻायो। चई त न, अदुल अॼु ई थींदो, हाणे ई थींदो, हिन टाइम ते केर बि हुजे, तव्हां सभु पोइ ते थी वञो। हुनखे जीअं कोड़ा लॻाए, जॾहिं 20 कोड़ा ॿिया लॻा त हमरा सफ़ा ॾेई वठी बीठो। तॾहिं हज़रत उमर साईं जी घरवारी रड़ कंदे निकिरिया, उमर मां इन 20 कोड़नि जे बदिले में, हर हिकिड़े कोड़े जे बदिले में पैदल पंधु वञी करे हज कंदमि, महिरबानी कयो इहे 20 कोड़ा माफ़ कयो। हज़रत उमर चयो ख़बरदार, क़ुरान जे उसूल ऐं ज़ाब्ते खे को बि तक़सीम में तब्दील नथो करे सघे। तुंहिंजो हज पंहिंजो सवाबु आहे, हिन कोड़नि जे बदिले में तुंहिंजे हज जी का बि हैसियत न आहे। अदुल अदुल आहे, चाहे उमर हुजे या उमर जो पुटु हुजे, हुनजे लाइ अदुल आहे। ग़ैर जे लाइ अदुल बि साॻियो ई आहे, हिन जे लाइ अदुल बि साॻियो ई आहे। कुझु बि थी वञे, उमर इन फ़ैसिले खे मुअख़र न कंदो। 80 कोड़नि खां बाद में जॾहिं हुनखे 20 कोड़ा ॿिया लॻाया विया, हमरा जो रूह परवास थी वियो, वफ़ात करे वियो। हज़रत उमर डोड़ंदो आयो, पंहिंजे पुट खे हंज में खणी करे, चई पुट मां तोखे पाक ऐं साफ़ करे रब ॾे मोकिलियो आहे। जे इहो गुनाह खणी वञे हा त तुंहिंजी मग़फ़िरत कंहिं क़िस्म जी न थिए हा। वरी इन अल बिदाया व निहाया किताब जे अंदरि, ख़्वाब जे अंदरि हज़रत हसन साईं खे चवंदा, रात जे वक़्त जे अंदरि ख़्वाब ॾिसे थो पियो, हज़रत उमर साईं जो पुटु हुनखे ख़्वाब में आयो आहे, मुस्कुराए थो पियो, खिले थो पियो। चई त हसन मुंहिंजे बाबे उमर खे मुंहिंजा सलाम चइजां। चओ बाबा तुंहिंजी महिरबानी, तो इहे कोड़ा लॻाया, जेकॾहिं न लॻाए हा त मुंहिंजे लाइ अॻिते अलाए कहिड़ो मामिलो थिए हा। तुंहिंजे इन सज़ा जे करे ॿियो को बि गुनाह न हुयो, ख़ुदा हर ई गुनाह माफ़ करे मुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फ़रमाए छॾियो। अदुल इन शइ खे चइबो आहे न। अॼु जे वज़ीर आज़म जो पुटु चोरी करे थो, हुनखे को हू चोर जे लाइ कानून तई आहे, हुनजी बांह कटियो न, को कटींदो वज़ीर आज़म? बाबा अदुल इंसाफ़ हिन ख़ुदा क़ुरान में रखियो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम में रखियो आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में रखियो आहे। असांजो हुन ते अमल ई न आहे।
अल्लाह खां दुआ है अल्लाह सही साहब इकराम सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए।